ऐं बिगड़ो लतीफ़ जो बैत चई छॾिया छा ख़्यालु आहे ओरियाई आणी न मेड़ियो मोलम ख़बरूं ओरियाई आणी न मेड़ियो मोलम ख़बरूं साता सुध न ॾीन जिते वह वेद करे हीअ रुॻो असांखे गोलाटी जूं ख़बरूं पिया ॿुधाइनि पासे में कड़े गंवर जूं ख़बरूं पिया ॿुधाइनि थोरो अॻियां कराची जूं ख़बरूं पिया ॿुधाइनि पर असांजे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं थियनि थियूं जंहिं जाइ ते साज़िशूं थियनि थियूं उनजी त बि ख़बर ॾियणी कोन था ओरियाई आणी न मेड़ियो मोलम ख़बरूं साता सुध न ॾीन इहो नथा ॿुधाइनि साता सुध न ॾीन जिते वह वेद करे जिते असांजे ख़िलाफ़ु मनसूबा ठहनि था वाशिंगटन में लंडन में इस्लामाबाद में असांजे ख़िलाफ़ु मनसूबा ठहनि था उनजी ख़बर नथा ॾियनि अॼु पाण मौज़ू आहे पंहिंजो साॻियूं मुल्की या आलमी सूरत असांजे ख़िलाफ़ु या दुनिया जे ख़िलाफ़ु जिते साज़िशूं थियनि थियूं थोरो उनखे पाण सम्झण जी कोशिशि कयूं सवेरे दोस्तनि हिकिड़ी ॻाल्हि पे कई त बाबा हीउ झंडो आहे इनखे माण्हू ॾिसनि था डिॼनि था इन करे कोन था अचनि उन ते अलामा इक़बाल ख़बर छा चयो ये सिजदा तव्हांजो हिते अचणु ये सिजदा जिसे तू गिरा समझता है देता है हज़ार सजदों से निजात ही जेको सिजदो यानी तव्हांजो अॼु आया आहियो तव्हां ॾुखी पई ॻाल्हि लॻे चए थो इहा तव्हांखे हज़ार सिजदनि खां निजात ॾियारींदी तव्हां ॿिए पासे वञी सिजा कंदो रुॻो हिते ईंदो ॻाल्हियूं सम्झंदो तव्हां उन हज़ार सिजदनि खां बची पवंदो तव्हां हुन वॾेरनि वटि सिजा था करियो पीरनि वटि मीरनि वटि सिजा था करियो उन सिजदनि खां बची पवंदो अलामा इक़बाल बि घटि शाइर न आहे ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो शाइर बि आहे हिकिड़ो ॿियो शेर चऊं था ख़ुदा के बंदे तो हैं हज़ारों अलामा इक़बाल चयो खुदा के बंदे तो हैं हज़ारों बनों में फिरते हैं मारे मारे मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार होगा खुदा जा बंदा त इलाही आहिनि जेके घिटिन में धिका पिया खाइनि जेके अलाह साईं यादि पिया कनि इहे ख़ुदा जा बंदा आहिनि उहो चए थो घिटिन में हज़ारे आहिनि धिका पिया खाइनि मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार होगा ऐं उन्हनि माण्हुनि जो ग़ुलाम थींदुसि उन माण्हू जो माण्हू थींदुसि जंहिंखे ख़ुदा जे माण्हुनि सां प्यारु हूंदो ख़ुदा जे माण्हुनि जे लाइ कुझु करणु चाहींदो हूंदो ऐं त उनजो माण्हू थींदुसि न बाक़ी हीअ त इलाही आहिनि धिका पिया खाइनि साथियो जीअं सिंध जीअं फ़िक्र पली ऐं मुख़्तसिर ॻाल्हि रुॻो हुन पासे करणु चाहियां थो इहा ॻाल्हि वरी मूंखां विसरी वेंदी हीअ दोस्त सवेरे ॻाल्हि कई त असां सारियूं पोखियूं ऐं उनजो एवरेज कोन लथो असां दवाऊं लॻायूं दवाउनि त असर ई कोन कयो असांजा हज़ारे लखे रुपया ॿुॾी विया हलिया जेतिरो असां ख़र्चु कयो उहे पैसा त ॿुॾी विया हलिया आमदनी कान थी इहा हक़ीक़त आहे इहा आलमी साज़िश आहे इहा हिते ई साज़िश न आहे इहा आलमी साज़िश आहे हिते जा जेके हुकुमरान आहिनि उहो उन साज़िश में शरीक आहिनि आलमी साज़िश कीअं आहे हिकिड़ो ॾाहो माण्हू आहे जंहिंजो नालो आहे माइकल चोस्टोविस्की उहो इकनॉमिक्स जो माहिर आहे ऐं आउं उनखे पढ़ंदो रहंदो आहियां उनजो चवणु आहे त हिकिड़ी आलमी गवर्नमेंट आहे आलमी गवर्नमेंट माना दुनिया जा जेके खरबपति माण्हू आहिनि जेके अरबपति माण्हू आहिनि जिन जो सरमायो ईअं ख़रबनि में वधे थो उन्हनि जो ख़्यालु आहे त कुझु इलाइक़नि खे दुनिया जे कुझु इलाइक़नि खे असीं आस्ते आस्ते घटाए छॾियूं उनखे तबाह करे छॾियूं माण्हुनि जी आबादी वधी वई आहे हिन वक़्तु माण्हू 7 अरब खां मथे आहिनि सॼी दुनिया में हू चवंदा 7 अरब माण्हू छा कंदा इन जी ज़रूरत कहिड़ी आहे माण्हू थोरा हुजणु खपनि ही धरती जे ॿार आहे इन धरती तां ॿार खे घटाइजे उन लाइ उहे मसइला पैदा कनि उनजो वॾे में वॾो अॻवान बिल गेट्स तव्हां ॿुधो हूंदो उहो खरबपति
उनजो पाण पोइ बि ज़िक्र कंदासीं, कोरोना में बि उनजो पाण ज़िक्र कंदासीं। उन्हनि पहिरियों इहो मनसूबो हिंदुस्तान खे ॾिनो, इहे ॿिज भाड़ण जो मनसूबो, ऐं बैंकनि ज़रिए आबादगारनि खे चयूं था कर्ज़ु खणो। हर आबादगार 5-5 लख रुपया 10-10 लख रुपया कर्ज़ु खणी फसल पोखिया। ॿिज अहिड़ा ॾिनऊं, भाण अहिड़ा ॾिनऊं जो उहो उनजा 5 लख ॿुॾी विया। तव्हां ॿुधंदा हूंदा त हिंदुस्तान में हज़ारे माण्हू फांसी चढ़ंदा आहिनि, पंहिंजो पाण खे फांसी ॾींदा आहिनि। इहे तव्हां ॿुधंदा हूंदा। पाकिस्तान में अञा ईअं कोन पियो थिए, पर हुते थिए पियो। उनजो मेन सबबु इहो आहे, उहो माहिर चवे थो, उनजो मेन सबबु इहो आहे त हिननि जेके आलमी खरबपति माण्हू आहिनि, इन्हनि इहो मनसूबो आहे त आस्ते आस्ते करे इहे माण्हू भले ख़तमु थी वञनि, ज़मीनूं ख़तमु थी वञनि, ऐं पोइ माण्हू पाण ख़तमु थी विया। त हीउ जेको हाणे असां वटि इहो मनसूबो शुरू कयो वियो आहे त असांजा ॿिज कूड़ा था थियनि, असांजा भाण कूड़ा था थियनि, असांजी इहे सभई शयूं जेके कूड़ियूं थी थियूं वञनि, इहो हुन आलमी मनसूबे जो हिकिड़ो हिसो आहे। इन करे इहा ॻाल्हि पाण खे सम्झल हूंदी। पंहिंजा जेके हुकुमरान आहिनि उहे आलमी इदारनि या उन्हनि जा यानी कि ग़ुलाम आहिनि, उन्हनि जा मुलाज़िम आहिनि, उनखे जीअं चवनि था तीअं कनि। साथियो, आलमी तरह सूरत हाल पाण जेकॾहिं अॼु खां 3-4 महीना परे खणी वञूं, उतां खां ॻाल्हि शुरू कयूं त दुनिया में कोरोना वायरस जो हिकिड़ो वॾो भूत आयल आहे, ऐं उन भूत अॼु अमेरिका जा 2,40,000 माण्हू चवनि था मरी विया। ईअं इंग्लैंड जा 45,000 माण्हू या 60,000 माण्हू मरी विया। ईअं दुनिया जा ॿिया जेके यूरोप जा मुल्क आहिनि उहे माण्हू मरी विया आहिनि, लखनि जे तइदाद में। हिंदुस्तान में अंग उहो लखनि में वञी पहुतो आहे। पाकिस्तान में ख़ैरनि सां उहो अंग घटि आहे, पर ॿिए पासे इलाही। उहो माइकल चोस्टोविस्की चवे थो, हीअ जेका कोरोना आहे इहा हथराजी ठाही हुई, पंहिंजनि मुखालिफ़नि खे तबाह करण जे लाइ ठाही हुई, मुखालिफ़ मुल्कनि खे तबाह करण लाइ ठाही हुई। ऐं ख़ुदि आलमी गवर्नमेंट माना खरबपति माण्हू, इन्हनि जूं पंहिंजूं तंज़ीमूं ठहियल, उनजो नालो वर्ल्ड इकनॉमिक फोरम, उहा वॾी तंज़ीम आहे। इहे सभु उनजा मेंबर आहिनि। वर्ल्ड इकनॉमिक फोरम 2015 में पंहिंजी मीटिंग में चयो त को अहिड़ो बंदोबस्तु कयूं जो दुनिया में माण्हुनि में हैरास फैलायूं, माण्हुनि में ख़ौफ़ पैदा कयूं, ऐं पोइ जीअं असां चऊं तीअं माण्हू कनि, ख़ौफ़ ऐं हिरास फैलायूं। उन्हनि ख़ौफ़ ऐं हिरास फैलाइण जे लाइ 2019 जे आख़िर में कोरोना पैदा कई। माइकल चोस्टोविस्की चए थो त कोरोना हिकिड़ी बीमारी आहे, उहो रुगो नओं नालो ॾिनो वियो आहे। इहा हिन सीज़न में पाण खे जेको लेस ऐं ज़ुकाम थिए थो सियारे जी सीज़न में, कोरोना इहा आहे। इहा त चए थो त असांखे त सदाई थींदो आहे। ऐं इन लेस ज़ुकाम ऐं इन्हनि फ्लू जे नतीजे में एवरेजली अमेरिका जे अंदरि 5-6 लख माण्हू मरंदा आहिनि हर साल। हिननि उन बीमारी खे नालो ॾिनो थी कोरोना आहे। कोरोना आहे त पाण मां परे थियो, वेझे न हुजे, सोशल डिस्टेंसिंग रखो, सोशल डिस्टेंस, हिक ॿिए खे हथु न ॾियो, परे छॾा। यानी कि उहो नओं वर्ल्ड ऑर्डर आणणु चाहिनि था त माण्हुनि खे छिॾो कजे, माण्हू जो गॾिजी वेहनि था, प्यार ऐं जो मुहबत वधे थी, उनखे घटाइजे, ऐं माण्हू गॾिजी असांजे ख़िलाफ़ु को मुज़ाहिरो न करे सघनि, को मनसूबो न ठाहे सघनि। इन करे तव्हां अहिड़ा ख़ौफ़ पैदा कयो जो माण्हू परे थियनि। ऐं यकीननि जॾहिं शुरू में इहो थियो त सभु माण्हू ख़ौफ़ ज़दा हुआ, असीं पाण हुआसीं। इन कोरोना ते मूं वटि हेतिरो मवादु आहे, हेतिरो, ऐं दुनिया जूं अख़बारूं पढ़ंदो आहियां। कोरोना जे बारे में जेको मज़मून हूंदो आहे उहो कढी डाउनलोड करे ऐं उन ते पढ़ंदो आहियां। हैसी ताईं कोरोना ते मुंहिंजा 5-7 मज़मून आया आहिनि अख़बारनि में, सिंध एक्सप्रेस में, ऐं उहे काफ़ी दोस्तनि पढ़िया हूंदा। उहो माइकल चोस्टोविस्की चए थो त हिन साज़िश जे अंदरि असांजो जेको WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन आहे, उहा बि उन में शामिल आहे। उनजो जेको मैनेजिंग डायरेक्टर आहे उहो बि उन में शामिल आहे। चीन में कोरोना पैदा थी, चयूं त कोरोना आहे, कोरोना पैदा थी, चीन वारनि उनखे मुकमल तरह कंट्रोल कयो।
सिर्फ़ु हू चवंदा 20-22 असांजा माण्हू हुआ, उनखे कंट्रोल करे वरितो, अॼु ॾींहुं ताईं कंट्रोल न। चीन में थोरा माण्हू मरण लॻा, अमेरिका में 3 माण्हू हुआ, ऐं ईअं इंग्लैंड में 4 माण्हू हुआ। त WHO छा कयो त हुन ऐलान करे छॾियो त दुनिया में पेंडेमिक अची वई आहे ऐं हंगामी हालतूं नाफ़िज़ कयो, स्कूल बंदि कयो, कॉलेज बंदि कयो, फैक्ट्री बंदि कयो, हर शइ लॉक कयो। ऐं ईअं कयो वियो, हर शइ तव्हां ॾिठो त हर शइ बंदि, जहाज़ बंदि, रेल बंदि, हर शइ बंदि। लखें किरोड़े माण्हू बेरोज़गार थी विया। इन डप में त माना किरोना न लॻे, ज़िंदगी बचाई। जॾहिं इहो ख़ौफ़ वधणु लॻो त उन माइकल चोस्डोविस्की चयो त हीअ आलमी साज़िश आहे। हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी बीमारी आई आहे, इन जो इलाजु इहो थोरे आहे त कारखाना बंदि करे छॾियो, इन जो इलाजु इहो कोन्हे माण्हुनि जा रोज़गार बंदि करे छॾियो। चए थो त आउं मुआशी माहिर आहियां, उहो माण्हू चए थो आउं मुआशियात जो माहिर आहियां, ऐं लेक्चर ॾींदो, प्रोफेसर आहे मुआशियात जो, हाणे रिटायर थियो आहे। चए थो मूंखे ख़बर आहे हिकिड़ो सिहत जो मसइलो आहे त उनखे उन तरीक़े सां डील कयो न, माण्हुनि जा रोज़गार छो था बंदि कयो। चए थो हुन में ख़बर साज़िश कहिड़ी आहे, साज़िश इहा त भले माण्हू बेरोज़गार थियनि, भले कंपनियूं वेही वञनि, भले एयरलाइंस तबाह थी वञनि, भले जहाज़ रान शयूं तबाह थी वञनि, इहे हूंदियूं नंढनि सरमाएदारनि जूं। यानी कि असां पाण इहो पढ़ियो आहे, पाण जेके अवामी तरीक़े माण्हू वेठा, मार्क्सिज़म पढ़ी आहे, लेनिनिज़म पढ़ी आहे, उन में आहे त सरमाएदारी जे अंदरि में टकर पैदा थींदो आहे, सरमाएदार पाण में विढ़ंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे नुक़सानु ॾींदा आहिनि, ऐं पोइ सरमाएदारी जो हिकिड़ो वॾो बहिरान पैदा थींदो। इहो पाण पढ़िया वेठा आहियूं। जॾहिं हुन इहा ॻाल्हि कई त पाण इहा ॻाल्हि सम्झी। जेके खरबपति आहिनि अमेरिका जा, यूरोप जा खरबपति माण्हू, उन्हनि जो मनसूबो आहे त भले अमेरिका तबाह थी वञे, अमेरिका वाक़ई तबाह थी वञे, भले दुनिया जा ॿिया मुल्क तबाह थी वञे, पोइ छा थींदो? पोइ इहो थींदो त पोइ जॾहिं इहो ख़ौफ़ ख़तमु थींदो साल ॿिनि खां पोइ वरी इहे जेके असांखां घटि जेके सरमाएदार आहिनि उहो असां वटि ईंदा ऐं चवंदा त असांखे पैसो ॾियो, हाणे असांजा कारखाना तबाह थी विया, असांजी एयरलाइन तबाह थी हुई, फलाणी शइ तबाह थी हुई, बैंकूं तबाह थी हुयूं, हर शइ तबाह थी हुई, पैसो असां वटि आई कोन्हे, हाणे महिरबानी करे तव्हां असांखे पैसो ॾियो, लोन ॾियो। पोइ असीं पंहिंजनि शर्तनि ते लोन ॾींदासीं, उनखे लोन ॾींदासीं, शर्त असांजा पंहिंजा, हू पंहिंजनि शर्तनि खे मञाइण जे लाइ हू लोन ॾींदा, ऐं उहे शर्त अहिड़ा ॾुखिया ऐं ख़तरनाक हूंदा जो हुनजी मजबूरी हूंदी त पंहिंजे कारखाने पंहिंजे कारोबार खे बहाल करण लाइ उहो शर्तनि ते थींदो, पर उहो उन ग़ुलाम थींदो। हिकिड़ी सॼी इंसान ज़ात खे ग़ुलाम करणु चाहिनि। इहा ॻाल्हि हलंदी रही, असीं पढ़ंदा रहियासीं ऐं उन ते मुंहिंजा मज़मून बि आया। अमेरिका जे डॉक्टरनि उनजा नाला लिखियल आहिनि, मुंहिंजे मज़मून में मुंहिंजा जेका नाला लिखियल आहिनि। उन्हनि चयो त किरोना में माण्हू कोन था मरनि, जेका बीमारी चवनि था, जेके माण्हू मरनि पिया उहे असुल माण्हू बीमार आहिनि, कंहिं दिलि जो मसइलो आहे, कंहिं गुर्दे जो मसइलो आहे, पोइ ॿियो मसइलो आहे, को टियों मसइलो आहे, उन में माण्हू मुआ आहिनि। ऐं असांखे चयो वियो आहे तव्हां इनखे किरोना में शामिलु कयो, ऐं मजबूरन असांखे मथां हुकुम आहे, असांखे नौकिरी करिणी, असीं लिखंदा आहियूं सर्टिफिकेट किरोना ॾींदा आहियूं। ईअं अमेरिका जो, दुनिया जे ॿियनि जो इलाइक़नि जो अंग वधी उते हलियो। इटली हिकिड़ो मुल्क आहे जंहिंमें 37,000 माण्हू हुआ उन दौर में, चऊं त हीअ किरोना में मरी। इटली जी पार्लियामेंट में, इटली जी जेका पार्लियामेंट हुई, उते पार्लियामेंट जो मेंबर जेको अपोज़िशन में हो, गवर्नमेंट जे अपोज़िशन में हो, उन तकरीर कई, उहा तकरीर पई आहे थी पंहिंजे नेट ते पई आहे, यूट्यूब में पई आहे थी, उहा मूं तकरीर दोस्तनि खे शेयर बि कई। उन चए थो, उहो पंहिंजी गवर्नमेंट खे चए थो तव्हां लॉकडाउन करे ऐं किरोना जो नालो वठी तव्हां असांजे मुल्क खे तबाह छो था कयो। हुन पंहिंजा अंग खणी ॾिना त किरोना जे करे इटली में हिकिड़ो माण्हू कोन मुआ, जेके माण्हू मुआ आहिनि फलाणी फलाणी बीमारी में मुआ आहिनि। हुन पंहिंजा उहे अंग खणी उन MP उते पेश कया। जर्मनी में माण्हू मरंदा रहिया, छाकाणि त किरोना सॼी हुई न, जर्मनी में माण्हू मरंदा रहिया। जर्मनी जा डॉक्टर, हिकिड़ो नालो मूंखे विसरी वियो, उहो उते जो वॾो माहिर डॉक्टर आहे, उन जर्मन चांसलर खे ख़त लिखियो, तव्हां चओ था त किरोना में एतिरा माण्हू मुआ आहिनि, बाबा असांखे ख़बर आहे डॉक्टर असीं किरोना में कोन मुआ आहिनि, इहे आम तरह असांजा रूटीन में माण्हू मरंदा रहंदा आहिनि,
हर साल जेको अंक आहे उन्हनि जो मुल्क में माण्हुनि जे मरण जो उहो रेशो आहे। माण्हू कोरोना में मोए कोन, महिरबानी करे लॉकडाउन खे ख़तमु कयो। उन खां पोइ अमेरिका जे 600 डॉक्टरनि ख़त लिखी हिन पंहिंजे ट्रम्प खे ॾिनो त महिरबानी करे लॉकडाउन ख़तमु कयो। लॉकडाउन जे करे वधीक माण्हू मरनि पिया। लॉकडाउन जे करे शहर बंदि आहिनि। हिकिड़े माण्हू खे अटैक थियो आहे, हाणे उहो अस्पताल ताईं कीअं पहुचे? उहो पहुचे नथो, हर शइ बंदि पई आहे थी, उहो माण्हू उते मरी थो वञे या अहिड़ी हालत में पहुचे थो जॾहिं उहो ख़तमु थी चुको हूंदो आहे। ऐं उन खां पोइ जर्मनी में लखे माण्हुनि मुज़ाहिरा कया। ख़ुदि इंग्लैंड में यानी कि लंडन में लखनि माण्हुनि मुज़ाहिरा कया त लॉकडाउन ख़तमु कयो। लॉकडाउन हाणे असीं बर्दाश्त न कंदासीं। यानी कि माण्हुनि जे अंदरि में उहा अवेयरनेस पैदा थी त लॉकडाउन ख़तमु कयो ऐं हीउ कोरोना सॼो ढोंग आहे, हिनखे बंदि कयो। अहिड़ा मुज़ाहिरा जर्मनी थिया, अक्टूबर जी ॻाल्हि थो कयां। अहिड़ा मुज़ाहिरा लंडन में थिया। अहिड़ा डॉक्टर आहिनि, उन मुज़ाहिरनि खे ऑर्गेनाइज़ कनि था। मुज़ाहिरनि माण्हू अचनि था ऐं उन्हनि खे उहो ख़िताब कनि था त तव्हांजी बीमारी ही बीमारी आहे न, हीअ बीमारी आई कान। हर मुल्क जेतिरो वॾो आहे ओतिरो हर साल माण्हू जे आम रूटीन में मरण जो तइदाद लखनि में आहे। हू चवंदा जेकर ही कोरोना में माण्हू मौजे, हू जेका रूटीन में मरनि था उहे केॾा विया। चवण जो मतिलबु थियो हुननि जो त जेके माण्हू मरनि पिया तव्हां हुनखे कोरोना में अचो। मूं पंहिंजे मज़मून में लिखियो, या अमेरिका जो हुन डॉक्टर चयो त सुभाणे आउं मरी वेंदुसि त ही हमारा छा कंदा, मूंखे सर्टिफिकेट ॾींदा ही कोरोना में हुआ। हुन डॉक्टर चयो, पंहिंजे ॿिए डॉक्टर खे चयो त सुभाणे आउं मरी वेंदुसि त मूंखे वरी जेके ॿिया डॉक्टर उहे बि ॾींदा ही कोरोना में हुआ। उहो मज़ाक पिया कनि कि इहो ॾिसो मज़ाक आहे त ही कोरोना। हू चवनि था त ही बीमारी जेका आहे उहा इहा जेका फ्लू जी बीमारी आहे, इहा डबल नमूनिया जी बीमारी आहे, इहा बीमारी आहे ऐं उन में माण्हू उनजो नालो हिननि कोरोना। हाणे तव्हां ॾिठो न पाकिस्तान में हींअर कोरोना जी लहर वधी आहे, अमेरिका में बि लहर वधी आहे, पर पाकिस्तान में हींअर लहर वधी आहे। असीं चवंदा आहियूं सियासी कोरोना आहे। ट्रम्प इलेक्शन खां अॻे पंहिंजो पाण खे चवंदा मूंखे ऐं मुंहिंजी ज़ाल खे कोरोना थी वई आहे। उहा कोरोना थी, कोरोना ख़तमु बि थी वई, ट्रम्प वरी तकलीफ़ पियो करे ऐं वरी इलेक्शन में बीठो। इहा सियासी कोरोना आहे। असांजा लीडर आहिनि, उनखे जेकॾहिं कोर्ट में वञिणो पवे थो, हाणे कोर्ट में वञण जे बजाय चवनि था मूंखे कोरोना आहे, त कोर्ट वारा चवंदा भाउ वेठो परे हुजे, असां वटि न अचु, तो कोरोना थी वई। इहा सियासी कोरोना आहे। हाणे सियासी कोरोना कहिड़ी आहे? हाणे सियासी कोरोना इहा आहे त हीअ जेका PTM आहे इन 3-4 जलसा कया आहिनि। हाणे जलसा थींदा पेशावर में, हाणे जलसा थींदा लाहौर में ऐं पोइ वरी इस्लामाबाद में। इहे 3 जलसा थियनि। इन्हनि जलसनि खे कीअं रोकिजे? इन करे कोरोना खे वधाए छॾियो, कानून सख़्तु करे छॾियो, माण्हुनि खे गॾु थियण ई न ॾियो। हाणे जेका असां वटि कोरोना आई आहे त उहा ईअं थी आहे। हींअर असांजो जाम साहिब जो पुटु मरी वियो आहे, जाम जेको असांजो कंदारो, उनजो पुटु मरी वियो, चवंदा कोरोना में हलियो। जेको माण्हू मरे थो चवंदा कोरोना में। कराची में हिकिड़ो दोस्त हो, असांजो दोस्त, उनजो असांजे भाउ खे कोई पेट में गड़बड़ हुई, अलाए जे छा हो, असां हुनखे तकिड़ो अस्पताल वठी वियासीं। हुननि चयो त कोरोना आहे ऐं असांखे अलॻि करे छॾियो। 2 ॾींहंनि खां पोइ लाश ॾिनो त कोरोना में मरी वियो। हू रोए वेठो त मुंहिंजो भाउ खे कुझु कोन हो, रुगो पेट में गड़बड़ हुई, को मसइलो ई कोन हो ऐं अस्पताल में वियो, हुनखे मारे छॾियो। जो कोरोना थी वई कि हाणे असीं छा कयूं? पोइ अची असां वॾा झेड़ा कया हुआ अस्पताल में। इहा आहे कोरोना जी सूरत। ऐं कोरोना जे करे छा थियो? अमेरिका में करोड़े माण्हू बेरोज़गार थी विया। अमेरिका जो GDP घटिजी 3.8% ते अची वियो, -3 पॉइंट। हाणे जेको मुंहिंजो मज़मून अचे पियो उनमें उहो सॼो डिटेल आहे, कापड़ी में ईंदो। त कोरोना इहा आहे, कोरोना मुल्कनि खे तबाह कयो, मुल्कनि जूं मईशतूं तबाह थी वियूं ऐं माइनस में हली वियूं। सिर्फ़ु हिकिड़ो मुल्क आहे, मुंहिंजे हुन आर्टिकल में अचे पियो, हिकिड़ो मुल्क आहे चीन। उनजो जेको GDP आहे
वो +1.8 पहुतो आहे कोरोना जे दौरान। अमेरिका जो GDP -3.7.4 आहे। बर्तानिया जो GDP 10 पॉइंट समथिंग आहे, माइनस। सभु माइनस आहिनि, असीं पाण माइनस में, पाकिस्तान अलाए किथे आहे माइनस में। पर ही जेके वॾा मुल्क आहिनि, 10 वॾा मुल्क, उन्हनि जो GDP माइनस में पियो वञे। इहो छा आहे, छाजे करे? कोरोना जो। हाणे उन्हनि खे फ़ाइदो कहिड़ो थो थिए? उन अख़बार लिखियो 15 मार्च खां वठी 15 मई ताईं, इन 2 महीननि जे अंदरि जेके खरबपति हुआ उन्हनि जा 485 अरब रुपया वधी विया। उनजे कारोबार में उहे पैसा वधी विया, यानी कि हुननि जा पैसा वधनि पिया। उहे कहिड़ा? उहे ही जेके नेट पिया हलाइनि, जेके गूगल वारा आहिनि, जेके फेसबुक वारा आहिनि, ऐं जेके ऑनलाइन इहे शॉपिंग पिया कनि, इन्हनि जा पैसा वधी विया खरबे रुपया। इहा आहे ख़ैर हुन सां कोरोना। हाणे जेकॾहिं पाण अमेरिका जी मौजूदा सूरत हाल ते अचूं त अमेरिका जी मौजूदा सूरत हाल इहा त 3 जनवरी ते हुनजी इलेक्शन थी आहे, सॉरी 3 नवंबर ते। अॼु 15 आहे, 3 ते इलेक्शन थी आहे। इन ते मुंहिंजो आर्टिकल आयल आहे, मूं लिखियो त हाणे अमेरिका इन पोज़ीशन ते पहुतो जहिड़ो पाकिस्तान। पाकिस्तान में जीअं इलेक्शनूं थींदियूं आहिनि, पोइ जेका मारामारी थींदी आहे, पोइ चइबो आहे त बाबा इहो आऊं इन जूं मूंखे तस्लीम कोन्हे, मूंसां धांधली थी आहे, महीना मान मूंसां धांधली थी आहे, मूंसां धांधली थी आहे। हाणे जनाब ट्रम्प साहब, अमेरिका जो सदर, उहो चए थो आऊं इहा नतीजा तव्हां क़बूल नथो कयां। अमेरिका जी तारीख़ में पहिरियों दफ़ो, अमेरिका जी तारीख़ में पहिरियों दफ़ो ट्रम्प चवे थो त आऊं इहे नतीजा क़बूल न कंदुमि, मूंसां धांधली थी। ऐं जेके जेके अख़बारूं असीं पढ़ूं था, जेके अंग्रेज़ी, इहा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका मीडिया आहे उहो 2 क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी जेका तमामु पावरफुल मीडिया आहे, मीडिया माना हुन में अख़बार बि आई, TV बि आई, रेडिया बि आया, सभु शयूं आहिनि। उहा जेका पावरफुल मीडिया आहे, उहा मीडिया वेस्टर्न मीडिया चवंदा आहिनि उनखे। उहा मीडिया अरबपतियुनि ऐं खरबपतियुनि जी मीडिया आहे, उन्हनि जे असर हेठि मीडिया आहे। ॿी हिकिड़ी मीडिया आहे जेके उन जा मुखालिफ़ आहिनि, उनखे लेफ्ट जी मीडिया चई सघूं था। उहा एतिरी ताक़तवर मीडिया कान्हे का, उनखे माण्हू घणा ॾिसनि कोन था, उनखे माण्हू घणा ॿुधनि कोन था, छाकाणि त माण्हू हुन मीडिया खे ॾिसनि था। माण्हू त असांजो त कावश पढ़ंदो, असांजो त अवामी आवाज़ पढ़ंदो, पर जेको असांजो कापड़ी रिसालो उहो माण्हू कोन पढ़ंदो, चवंदो हिन में कुझु कोन्हे, हू ज़बरदस्त शइ आहे। हाणे इहा कंट्रोल्ड आहे, कावश फलाणो फलाणो, इहे अख़बारूं इहे कंट्रोल्ड आहिनि। ईअं जेका लेफ्ट जी मीडिया आहे दुनिया में, उहा कमज़ोर आहे। कमज़ोर माना उनजो आवाज़ घटि आहे, आवाज़ घटि आहे माना त घणा माण्हू उनखे रीच कोन था कनि, पर उहे ॻाल्हियूं सही था ॿुधाइनि। हीअ जेके आऊं ॻाल्हियूं ॿुधायां पियो, मुंहिंजो उतां जूं पढ़ियल आहिनि। उहे अख़बारूं हाणे लिखनि पियूं त अमेरिका में वाक़ई धांधली थी आहे, वाक़ई धांधली थी आहे। ऐं न सिर्फ़ु अॼु धांधली थी आहे, पर हर इलेक्शन में अमेरिका में धांधली थींदी आहे। जीअं जीअं असां वटि बि इलेक्शन ते जेके मथे बुज़ुर्ग वेठा आहिनि, उहे असरंदाज़ थियनि था, हिन खे ड्रायो, हिन खे चाढ़ियो, हुकूमत हिन खे ॾियणी आहे, हुनखे लाइणी आहे। इहा ॻाल्हि अमेरिका में बि थिए, अमेरिका में बि इहा ॻाल्हि थिए पई। ट्रम्प जेके पंहिंजा 4 साल आंदा, उनखे बि हुननि बुज़ुर्गनि आंदो जेके उते खिलाई मखलूक आहे उते अमेरिका जी, उन्हनि ट्रम्प खे उन दौर में आंदो। पर अचण खां पोइ हू त हैरान थी विया, भेण हीअ कहिड़े माण्हू खे असां आंदो आहे। ट्रम्प जेको माण्हू आहे, उहो चए थो त सभु कुझु आऊं आहियां, मूंखे कंहिंसां सलाह करण जी का बि ज़रूरत कान्हे, मुंहिंजो ऑर्डर हलंदो। ऐं उन कयो छा, जो अमेरिका जी जेका ख़ारजा पॉलिसी उनखे तबाह करे छॾी। उनमें कहिड़ा वॾा ब्लेंडर कई, चीन सां फिटाई वापार जे मामले ते, ईरान सां फिटाई, उनजो जेको मुआदो थियल हो अमेरिकी अॻी गवर्नमेंट जो, उहो टोड़े छॾी। ऐं वॾो इन्वायरमेंट जो जेको मुआदो थियल हो, पेरिस मुआदो थियल हो इन्वायरमेंट जो, माहौलियात जो, सॼी दुनिया जो कयो, हीउ उतां निकिरी आयो, जो बाबा मूंखे इहो मुआदो क़बूल करे, हीउ उतां निकिरी आयो। WHO खे पैसा ॾिबा हुआ,
ट्रम्प साहब WH खे चवंदो बाबा असीं तोखे पैसा कोन ॾींदासीं, बंदि कंदासीं, तुंहिंजो हाणे असांजो वास्तु कोन्हे। ईअं चीन सां पिटाई, ईरान सां पिटाई, वेनेज़ुएला सां पिटाई, क्यूबा सां पिटाई, रूस सां पिटाई, सभिनी सां माना हुननि पिटाई। ऐं ख़ुदि मुल्क जे अंदरि अहिड़ियूं, मुल्क जे अंदरि छा कई, मुसलमाननि सां पिटाई। को 6 मुसलमान मुल्कनि जा माण्हू जेके से अमेरिका में दाख़िल न थी सघे, इहो अचणु शर्त माई, यानी कि मुसलमान सां नफ़रत, ऐं वरी औरतुनि सां नफ़रत। उते जो औरत मुसलमान हुजे या थोरे यहूदी या ईसाई हुजे, पर औरत सां नफ़रत करणी। अहिड़े नमूने सां हुन अहिड़ी हालत हली जो उनजा दंग रहिजी विया त हीअ त असांजो त कारोमो पियो करे। ऐं तव्हां ॾिठो त अमेरिकी ख़ारजा पॉलिसी जो वाक़ई कारोमो थी वियो, अमेरिका अकेलो थी वियो दुनिया में। ऐं उनजो नतीजो इहो निकितो जो चीन पावर में अची वियो। चीन वारनि चयो त जेकॾहिं अहिड़ो गॾु जेकॾहिं अञा 2-3 साल ॿियो वेठो हुजे त इहो असांजो फ़ाइदो आहे। चीननि ऐं रूसनि चयो, हींअर ट्रम्प हाराए वियो आहे, चीननि ऐं रूसनि खे ॾुख थियो आहे, इहो हाराए छो? चीन वारनि अॼु उनखे मुबारक ॾिनी आहे बाइडन खे, अॼु एतिरनि ॾींहंनि खां पोइ। रूस वारनि अञा उनखे मुबारकबाद कान ॾिनी आहे, छाकाणि त उहो इन में आहिनि त इहो हुजे हा, ट्रम्प हुजे हा। ट्रम्प हुजे हा त अमेरिका वधीक तबाह थिए हा, तबाह थिया त इन विच में असीं मथे थी वञूं हा, ऐं मथे उहे थियनि पिया। दुनिया अॻे जेका वर्ल्ड यूनिपोलर हुई, यानी कि हिकु कुतबी दुनिया हुई, हिकिड़ी ताक़त हुई अमेरिका, हाणे ताक़तूं ॿियूं उभरी आयूं आहिनि। चीन जी ताक़त उभरी आई आहे, रूस जी ताक़त उभरी आई आहे, ॿिया उनजा इतिहादी मुल्क उभरी आया आहिनि। हाणे हू पोइते पियो आहे, बंदि कर। इहे ताक़तूं उभरनि पियूं, इन करे अमेरिकी अवाम जो वॾो हिसो बेज़ार थियो। पर कुझु अख़बारूं लिखनि थियूं त ट्रम्प ख़ारजा पॉलिसी खे त वाक़ई तबाह कयो, इहा ॻाल्हि सही आहे, पर हुन पंहिंजी अवाम खे फ़ाइदा ॾिना, हुते जे ग़रीब माण्हुनि खे फ़ाइदा ॾिना। इहो हुनजो अख़बारूं लिखनि थियूं, इहा पाण हुनजी तस्दीक नथा करे सघूं त इहा ॻाल्हि सही पिया कनि या ग़लति पिया कनि, पाण उहो इहा ॻाल्हि था चऊं त हू ईअं था चवनि। उन करे तव्हां ॾिठो त जेका इलेक्शन हाणे थी आहे, ट्रम्प खे 7 करोड़ वोट मिलिया आहिनि, बाइडन खे हुन खां वधीक मिलिया आहिनि। हीअ जेका इलेक्शन चवंदा अमेरिका जी वेझड़ाई वारी तारीख़ में एतिरा वोट पिया ई कोन जेतिरा वोट हींअर पिया आहिनि। पर उते जी जेका खिलाई मखलूक आहे उनखे पेंटागन चवनि था। पेंटागन ट्रम्प जे सख़्तु ख़िलाफ़ आहे, उनजे पॉलिसियुनि जे करे अमेरिका खे उन अकेलो करे छॾियो। पेंटागन जो ख़्यालु हो त कंहिं सूरत में ट्रम्प खे खटणु न ॾिजे ऐं ट्रम्प खे हारायो वियो। हिकिड़ियूं 5 वॾियूं रियासतूं आहिनि, नाला डिघा आहिनि, मिशिगन आहे, फ्लोरिडा आहे, जॉर्जिया आहे, ॿियूं 2 टे रियासतूं आहिनि। उहे जंहिंखे वोट कनि थियूं खटे उहो, उन्हनि रियासतनि में यानी कि बाइडन खटियो आहे। ट्रम्प चवे थो त अॻे साल जॾहिं पहिरीं इलेक्शन थी ट्रम्प वारी, उन में हू खटे आयो इन्हनि ई रियासतनि मां, तॾहिं हू खटे आयो, हाणे हू हाराए वियो। ट्रम्प चवे थो त आउं हिन इलेक्शन खे मञा ई कोन थो। हाणे जेकॾहिं ट्रम्प इलेक्शन खे कोन थो मञे, ऐं तव्हां इहो ॾिठो त जॾहिं कोरोना हुई तॾहिं अमेरिका जे माण्हुनि रोटी खाइण जे बजाय वञी हथियार वरिता, छाकाणि उते हथियार वठणु सवलो आहे, पाण वटि हथियार वठणु ॾुखियो आहे, पाण नथा वठी सघूं जेकी लेसन। उते लेसन वेसन कोन्हे को, हथियार दुकान खुलिया पिया, तव्हांखे जेका शइ खपे तव्हां मिलंदी, इहो उते जो कानून आहे। उते हुननि वञी हथियार वठणु शुरू कया। छो? इन करे हथियार वठणु शुरू कया त हीअ जेका मारामारी थींदी, हीअ जेका मईशत तबाह थी, माण्हू बेरोज़गार थी हलिया, माण्हू गुरबत जा शिकार थी हलिया, ऐं पोइ माण्हू छा कंदा, पोइ माण्हू घर लुटींदा न, पोइ त माण्हू जायूं लुटींदा, घर लुटींदा, दुकान लुटींदा, इहे शयूं लुटींदा। हाणे उनजी असांखे हिफ़ाज़त करणी आहे, उन करे उन्हनि हिफ़ाज़त करण जे लाइ उन्हनि हथियार वरिता। पाण जेके सिंध जा माण्हू चऊं था त अमेरिका सां वॾो मुल्क आहे, ॾाढो ज़बरदस्त मुल्क आहे, शाहूकार मुल्क आहे ऐं वॾी जमहूरियत आहे। हाणे असां थोरो घणो पढ़ियो आहे त हू चवनि था त अमेरिकी जमहूरियत हिकिड़ो ढोंग आहे, इहा सरमाएदारनि जो हिकिड़ो टोलो आहे जेको हुनखे हलाए पियो। कल्ह अंग्रेज़ी अख़बार में पढ़ियो, उहो जेके आउं पढ़ंदो आहियां, उन चयो त बाबा अमेरिका वारा चवनि था, अमेरिका जा माण्हू चवनि था त चीन में साईं 1 पार्टी रूल आहे,
हिकिड़ी पार्टी आहे ॿी पार्टी खे इजाज़त ई कान्हे का हू चवे थो अमेरिका जे अंदरि वन पार्टी रूल आहे हिकिड़ी पार्टी आहे उहा पार्टी आहे सरमाएदारनि जी ठीकु आहे हाणे उहा जेका सरमाएदारनि जी पार्टी आहे उन जूं ॿ विंगूं आहिनि हिकिड़ी डेमोक्रेटिक विंग आहे ॿी हू विंग आहे रिपब्लिकन विंग आहे इहे ॿ विंगूं आहिनि केॾीमहिल हुनखे वारो था ॾियनि केॾीमहिल हुनखे वारो था ॾियनि पार्टी हिकिड़ी आहे तव्हां कीअं था चओ त चीन वारनि खे पार्टी हिकिड़ी आहे पार्टी तव्हां वटि बि हिकिड़ी आहे हाणे माना उते क्रिटिसाइज़ अमेरिका जो कल टे ॾींहुं ट्रम्प साहिबु चयो आहे त प्रेस कॉन्फ्रेंस कई अथसि कल्ह उहा प्रेस कॉन्फ्रेंस हलंदे जेके वॾा वॾा मीडिया जा इदारा आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस बंदि करे छॾी तव्हां चवंदा त उते जमहूरियत आहे ऐं उते उहो जेको इंसानी हक़नि जा अलमबरदार आहिनि ऐं उते आज़ादी तमामु वॾी आहे माण्हू जेको खपे थो ॻाल्हाए सघे थो इहो रुॻो असांखे ॿुधायो थो वञे असुल में ईअं आई कोन्हे ट्रम्प कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस जेके वॾा टीवी चैनल उहो बंदि करे छॾी छो ट्रम्प खे ॾाइणो आहे छो जेका खिलाई मखलूक आहे उते जी उहो चए थी हिनखे बंदि कयो हिते जी खिलाई मखलूक ईअं कंदी आहे हुते बि ईअं पियो थिए ट्रम्प चयो त आउं व्हाइट हाउस मां कोन कंदुसि मूंखे तव्हां नतिया क़बूल कोन्हे आउं त खटे वेठो आहियां आउं कसम खणंदुसि वरी हाणे हिते झेड़ो थियणो आहे मुमकिन आहे वॾो झेड़ो थिए ट्रम्प पंहिंजनि माण्हुनि खे चयो आहे हथियार वठो ट्रम्प न निकिरंदो बाइडन जा माण्हू घेरो कंदा ऐं हू पहुचंदा इहो इम्कानु आहे त उते हिकिड़ी वॾी मारामारी थिए जेकॾहिं खलाई मखलूक विच में नथी पवे हिकिड़ी वॾा मारामारी थियण जा इम्कान मौजूदु आहे त चवण जो मतिलबु हीउ थियो त जेको अॻे पाकिस्तान ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे अंदरि इलेक्शननि खे हू माना पंहिंजनि हक़नि में इस्तेमालु कंदा अमेरिका वारा अॼु उहा साॻी सूरत हाल उनजे पंहिंजे मुल्क में पैदा थी जेका सूरत हाल ॿियनि मुल्कनि में पैदा कंदा हिनखे न आहे खटाइणो हिनखे खटाइणो आहे हाणे उहा सूरत हाल अमेरिका में पैदा थी सो इहा आहे अमेरिका जी सूरत हाल ॾिसूं अॻिते छा पियो थिए अॼु बि नथी आहे ट्रम्प कुझु ॾींहं अॻे उनजा हुआ 213 हाणे पहुतो आहे 223 ते हू आहे 270 अलाए 271 बाइडन ही वधे पियो ट्रम्प अदलिया वारनि खे ॿुधायो आहे त नतीजा रोकियो ऐं दोबारा गिनती कयो के रियासतूं दोबारा गिनती कनि पियूं किन जवाबु ॾेई छॾियो दोबारा गिनती कोन कंदी हिते हिकिड़ो वॾी झेड़ो जो इम्कान आहे हाणे ॾिसूं छा थो थिए पाण अच्छा ट्रम्प जे हाराए वञण जे करे कहिड़नि मुल्कनि खे नुक़सानु पहुतो ट्रम्प जे हाराए वञण जे करे सऊदी अरब सख़्तु परेशान आहे शहज़ादा मोहम्मद बिन सलमान उहो सख़्तु परेशान आहे ट्रम्प जे हाराए वञण जे करे मोदी सख़्तु परेशान आहे ट्रम्प जे हाराए वञण जे करे असांजो इमरान